अरदास तार साहब असां हीअं तोखे ॿाहूं ॿधी चऊं था, चऊं बि तूं आहीं, सरदार बि तूं आहीं, असां तोखे तस्लीम कयूं था। तुंहिंजी इज़त आहे असां वटि, ॿिए क़ौम फुलपोटरे जी बि इज़त आहे, हिकिड़े काणे खां सवा। उहे उन उहो ठगू वॾेरो आहे, उहे उन खे न असां अॼु मञींदासीं टाकरू वॾेरे खे, न सुबुह मञींदासीं। बाक़ी तुंहिंजी इज़त आहे असां वटि अॼु बि सुभाणे बि। हे नंगावती मसइला आहिनि, इहे महिरबानी करे हीअं ॿाहूं ॿधाईंदो मसइलो हल करा। मां पंहिंजे चवनि खे बि चवां थो हले उहे साल 10 चकर असां खां हथु पटे वञनि। उहे असांखे ज़रूरत कंहिं वॾेरे जी बि न आहे जो अची मिसाल असांखे 5 दॿा कारतूसनि जा वठंदासीं या 5 गोलियूं वठंदासीं। असांखे अलाह सभु कुझु ॾिनो आहे जो धारिया आहिनि त हलाइण बि ईंदा आहिनि। उहे बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हे जेको मसइलो आहे, हे असांखे गैरत नथो चवराए त नंगावती मसइला असां फुलपोटरनि जूं खणूं, असां जूं फुलपोटरा खणनि, इहा भली ॻाल्हि न आहे। उहे ई बाक़ी जहिड़ा मर्दनि जा थींदा रहंदा आहिनि, पोइ अलाह ख़ैरु कंदो, उहा निभी वेंदी। उहे ई हे मसइलो हे ॿाहूं ॿधाई थो। बाक़ी जेको इहो वात तुंहिंजो फुलपोटरो हणे थो ऐं गारियूं ॾिए थो, महिरबानी करे इन खे वात ते जोराबो चाढ़े छॾ। इहे जेॾी महिल टेम लॻो त टुयूं बि न लभंदनि लिकड़ काण। उहे इहे हरू भरू शैतानगिरी करे ऐं जहिड़ा कराइनि था, ग़रीब गुरबे खे नुक़सानु ईंदो। असां ग़रीब गुरबे खे चऊं था त मिसाल नुक़सान में न अचनि। बाक़ी जेके ज़ाइद फुलपोटरे क़ुर खणी ठाह कया करे ऐं पोइ विढ़ियो आहे, उहो ॼणियूं असां ॼणियूं। उहे ई बाक़ी हे मसइलो हल करा, हीअं ॿाहूं ॿधो ईंदा। अस्सलाम वालेकुम।